नाज़रीन, कोटकी में मुबैना तौर अगवा थी वियल सीनियर वकील अब्दुल्ला घोटो जी धीअ इरम घोटो वारसन खे मिली वई आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि एहसान कलवर। जी एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी मां 5 ॾींहं अगवा थी वियल सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील उबैदुल्ला घोटो जी धीअ इरम घोटो जेका राजूरी कोशिशुनि ज़रिए रौती जे कचे वारे इलाइक़े कश्मीर जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब थी वई आहे। जेका हिन वक़्तु जेको उबैदुल्ला घोटो आहे उन जो इहो चवणु आहे त जेका मुंहिंजी धीअ आहे इरम घोटो जेका अगवा थी वई उहा सही सलामत कंहिं मुंहिंजे दोस्त वटि पहुचाई वई आहे, जेका कुझु देरि में असांखे मिली वेंदी, तंहिं करे जेको लॻल धरणो हो उहो ख़तमु कयो वियो आहे। आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं वकीलनि जे सख़्तु एहतजाज खां पोइ सरदार शहरियार शर ऐं उन्हनि जो पुटु जहांगीर शर ऐं इम्तियाज़ शर समेत 6 मालूम ऐं 2 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, जेको क़ौमी शराह ते धरणो ऐं ए सेक्शन 12.5 वकीलनि ऐं घोटा बिरादरीअ धरणे खां पोइ केस दाख़िल थियो ऐं अॼु वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं नारी जी बाज़ियाबी लाइ अॼु मंझंदि खां हिन महिल ते जेको लॻल धरणो क़ौमी शाहराह ते जंहिंजे सख़्तु दॿाअ खां पोइ ई जेको आहे नारी जी बाज़ियाबी अमल में आई आहे। जी एहसान, महिरबानी तव्हांजी।